हालानी में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम लाइ हालानी डिस्पोजल ते मुक़रर मुस्तहिक औरतुनि खे पैसनि ॾियण लाइ 8 डिवाइसनि मां सेंटर ते हिकु बि डिवाइस मौजूदु न आहे। मुख़्तलिफ़ ॻोठनि में ऑफिसरनि जी मिलीभगत सां फेक लोकेशन ते हलण लॻियूं। रमज़ान महीने में रोज़े सां आयल औरतूं परेशान आहिनि। हिकु औरत बेहोश थी वई आहे। ऑफिसर मौक़ुफ़ ॾियण बजाए मौक़े तां हलियो वियो। हालानी डिस्पोजल ते मुक़रर डिवाइस होल्डर सेंटर ते बग़ैर सिम जे डिवाइस रखी औरतुनि सां कूड़ ॻाल्हाए रहिया आहिनि त मथां खां सिस्टम बंदि आहे इहो चई विहारे वापसि करे छॾनि था, जॾहिं त हालानी जे आसपास में डिवाइस हलाईंदड़ ॻोठनि में वञी करे 2,000 खां 3,000 कटौती करे रहिया आहिनि। हालानी सेंटर ते पहुतल ऑफिसर बेहोश औरत खे आसरो दिलासो ॾियण बजाए ज़िले में डिवाइस ठेकेदार खे फोन ते मिंथूं करे घुराईंदो रहियो, पर फ्रेंचाइज़ वारे ऑफिसर जलील महेसर जी फोन खे का बि अहमियत न ॾिनी। हितां जे सियासी समाजी माण्हुनि शहीद बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे ऑफिसर ज़िले नुसरत फिरोज जे ऑफिसरनि डीसी खां घुर कई त इलाइक़े जे औरतुनि खे सेंटर ते पैसा ॾेई औरतुनि मां बेचैनी ख़तम कई वञे ऐं कटौती बंदि कराए ॾिनी वञे। हराणी खां कंडियारे खां आई आहियां। छा वठण आई आहीं हिते? पैसा वठण आई बाबा, सुई जहिड़ा बि न आहिनि, रुपयो बि न आहे, टको बि न आहे घर में। छा कयूं भला, ग़रीब माण्हू नंढा नंढा बच्चा रोअणो पिया था, मरूं पिया था। कार्ड तोखां वरितो अथनि छा? न कार्ड नथा ॾियनि। ऐं हिन ताणी पैसा कोन था ॾियनि? न कोन था ॾियनि। कल्ह बि मोटी वई आहियां, परीं बि मोटी वई आहियां। 3 ॾींहं थियनि था। नालो छा अथई मी? मुंहिंजो वणियाणी लालो आहे।